वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी जी तो लड़ीवार जपजी साहिब जी विचार हलदे। अज जपजी साहिब जी 27वीं पौड़ी जी विचार हलजी करे करणी है। सोचो गुरु प्यारो समझण की कोशिश कयूं तो साहिब 27वीं पौड़ी के अंदर कहिड़ी विचार रखंदा सिख जे लाइ। साहिब समझाइंदा, गुरु नानक देव महाराज फरमाइंदा, सो दर केहा सो घर केहा जित बहे सरब संभाले। सासंग जी 27वीं पौड़ी जी विचार समझण को पहिरों में कुछ विचार इहा समझो। 27वीं पौड़ी जपजी साहिब जी वॾे में वॾी पौड़ी आहे ऐं इन्ही प्रथा आहे। शाम जो जॾहिं सिख सोदर रहरासा जो पाठ कंदो आहे त सोदर उते आसा राग जे अंदरि गुरु ग्रंथ साहिब महाराज जे अंदरि 8 अंग ते इन्ही प्रथा आहे, इन्ही सां ई मुतलक इन्ही तरीक़े सां ई बाणी उच्चारण थियल आहे। उते असां पढ़ंदा आहियूं, सो दर तेरा केहा सो घर केहा जित बह सर्व संभाले। थोड़ो फ़र्क़ु आहे त लॻभॻि जीअं असां पहिरीं पौड़ी में वीचार कईसीं त पहिरीं पौड़ी खां जॾहिं आरंभ थिए थी उन खां अॻु में हिकिड़ो श्लोक अंकित आहे जेको पढ़ंदा आहियूं, आद सच जुगा सच। उहो बि हिकु चकर ॿीहर बि अंकित थियल आहे। सुखमनी साहिब जे अंदरि असां श्लोक पढ़ंदा आहियूं, 37 अष्टपदी जो जेको श्लोक आहे। पर सियारी ॿियारी उनजो थोड़ो फ़र्क़ु आहे। ऐं हे जेकी जपजी साहिब जी 27वीं पौड़ी या सोदर जे नेम ते जेको शब्द 8 ते अंकित आहे गुरु ग्रंथ साहिब महाराज में, इन्हनि में बि थोड़ो फ़र्क़ु आहे। ऐं इन्ही प्रथा आहे जी जपजी साहिब जो आख़िरी श्लोक आहे, श्लोक पवन गुरु पाणी पिता माता धरत महत। उहो बि हिकु चकर ॿीहर अंकित थियल आहे। गुरु अंगद देव पातशाह उन्हनि खे अंकित कयो आहे, जेको 146 अंक ते अंकित आहे। पर जीअं असां श्लोक जपजी साहिब जो पढ़ंदा आहियूं, श्लोक पवन गुरु पाणी पिता, पर उनमें थोड़ो फ़र्क़ु आहे। उते पढ़णो पवंदो आहे पवण, उते उड़ो ॾिनल आहे, उड़े खे औंकुड़, पवन गुरु पाणी पिता माता धरत महत। पर जे अगरि ध्यानु ॾींदो त गुरु अंगद देव महाराज जा जेके श्लोक आहिनि उनजे अंदरि जेको हिकिड़ो श्लोक आहे 146 नंबर अंक ते, या 27वीं पौड़ी ऐं शाम जे सोदर जे नेम में जेकी बाणी अचे थी उहे बि सॼियूं मैच आहिनि। ऐं जेको जपजी साहिब जी पहिरीं पौड़ी खां अॻु में जेको श्लोक अचे थो, आद सच जुगा सच, ऐं उहो ई श्लोक जीअं 37 अष्टपदी सुखमनी साहिब जी 37 अष्टपदी जो श्लोक आहे। इन्हनि में सियारनि ॿियारनि जा कुझु फ़र्क़ु त आहिनि, पर आख़िर में जॾहिं उनजो अर्थ लॻाईंदासीं त अर्थ उन्हनि जो तक़रीबन बराबरि आहिनि। कोशिशि इहा आहे त जिथे सियारी ॿियारी लावा दिलावा जो कुझु फ़र्क़ु आहे त दास जेको जेको ज़हन में अचे थो तव्हांजे अॻे उहा वीचार रखंदा था वञूं। सो साहिब 27वीं पौड़ी जे अंदरि फरमाइनि था, सो दर केहा सो घर केहा जित बहे सरब संभाले। ऐं परमात्मा उहो कहिड़ो आश्चर्य रूप तव्हांजो घरु आहे ऐं कहिड़ो उहो दर आहे जिथे वेही करे परमात्मा तव्हां सभिनी जी संभाल कयो था। बहे जो अर्थ आहे वेहण, टिकाणो। सो दर केहा सो घर केहा जित बहे सरब संभाले। उहो कहिड़ो घरु आहे, उहो कहिड़ो दर आहे, चौखट आहे, द्वार आहे, जिथे वेही करे परमात्मा तव्हां सभिनी जी वेही संभाल कयो था। हाणे हिते वेही करे हिते जेको आहे न हिकिड़ो वॾो सुवालु अचे थो, उहो कहिड़ो आहे त परमात्मा किथे विराजमान आहिनि, किथे वेठा आहिनि। साहिबनि जो हिकिड़ो श्लोक ईंदो आहे जंहिंजे अंदरि असां पढ़ंदा आहियूं, एह जग सचे की है कोठड़ी सचे का विश्वास। दुनिया में जेको गुरु नानक देव महाराज वीचारधारा जेकी दुनिया वारनि जे अॻे रखी आहे न, उन हिसाब सां परमात्मा कोई अलॻि घर वसाए करे न आहे वेठो या अलॻि थी न आहे वेठो दुनिया वारनि खां। उहो ई बे बीठल ऊ बे बीठल बीठल बिन संसार नहीं, रंग रता मेरा साहिब रव रया भरपूर। उहो हर जॻह ते मौजूदु आहे। भाव हे जेको सॼो जगत आहे न उनजो ई पैदा कयल उनजो ई घरु आहे। हे जेको जगत आहे, पूरी काइनात आहे, उनजो पंहिंजो घरु आहे। छो त अॻिते इन जे प्रथा कुझु वीचार रखंदा था वञनि। साहिब चवंदा सोदर केहा सोगर केहा जित बह सर संभाले। उहो कहिड़ो ख़ूबसूरत आश्चर्य जेको आहे जो घरु आहे, दर आहे, जिथे वेही करे परमात्मा तव्हां सभिनी जी संभाल कयो था। वाजे नाद अनेक असंखा केते वावण हारे। उन घर में कई वाजा, भाव बाजा वॼनि था ऐं कई नाद ॻाइजनि था ऐं
अनेक उन्हनि खे ॻाइण वारा वेठा आहिनि ऐं अनेक उन बाजनि खे हलाइण वारा वेठा आहिनि। साहिब फरमाइनि था वाजे नाद अनेक असंखा केते वावण हारे, कई ॻाइण वारा वेठा आहिनि। उनखां बाद केते राग परीसियूं कयनि केते गावण हारे, कई ॻाइण वारा वेठा आहिनि, कई राग तव्हांखे ॻाइनि था ऐं परीसियूं, परीसियूं जो अर्थ आहे जीअं ॻाइण जे लाइ रागनि जी ज़रूरत हूंदी आहे। इंसानु जॾहिं ॻाईंदो आहे न उहो राग जे अंदरि ॻाईंदो आहे। उनखां बाद जेके राग आहिनि उनखां गॾोगॾु हिकिड़ी रागनियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं इंसानु ॻाईंदो आहे न उन्हनि रागनियुनि जो बि इस्तेमालु थींदो आहे। चवंदा सिर्फ़ु राग ई तव्हांखे नथा ॻाइनि, कई रागनियुनि सां बि ॻाइनि था। केते राग परीसियूं कयनि, परी त आमतौर ते असां सम्झंदा आहियूं त जंहिंखे जेके उॾड़दियूं आहिनि ख़ूबसूरत जंहिंखे पर हूंदा आहिनि, पर हिते चवंदा राग परीसियूं जेके रागनियूं आहिनि, रागनि जी रागनियूं उहे बि परमात्मा कई तव्हांखे ॻाइण वारा बि वेठा आहिनि। केते राग परीसियूं कयनि केते गावण हारे। उनखां बाद चवंदा एतिरे ताईं ॻाल्हि ख़तमु न आहे। गावे थोनो पौण पाणी बेसंतर, गावे राजा धर्म द्वारे। हिन पंक्ति को अॻु में जेके असां पंक्तियूं पढ़ियासीं थोरो उन पासे ध्यानु ॾिजो। दुनिया में कहिड़ा बाजा वॼनि था? हिकिड़ो त बाजो उहो ई आहे जेको आमतौर ते कीर्तन जे दौरान या गज़ल जे दौरान वॼाईंदो आहे, पर भाव हे शरीर बि हिकिड़ो बाजो आहे जंहिंखे गुरु अमरदास पातशाह आनंद साहिब जी बाणी में चवंदा हर जीव गुफ़ा अंदर के वाजा पण वजाया, वजाया वाजा पौण नौ द्वारे प्रगट किए 10वां गुप्त रखाया। साहिब गुरु नानक देव महाराज हिन रचियल काइनात हिन सृष्टि जे बारे में साहिब फरमाइनि था जेके बि शइ आहे उहो जेको आलाप आवाज़ आहे भाव तव्हांखे ॻाए थी, तव्हांजे हुकुम जे अंदरि हले थी। तव्हां करे नोट कयो हूंदो हर हिकु शइ जो सिर्फ़ु इंसान जो ई आवाज़ न हूंदो आहे। सुबुह जो जॾहिं सवेर ॾिसंदो न पखी परिंदा बि आवाज़ कंदा आहिनि, वॾा सुर लॻाईंदा आहिनि। उनखां बाद दुनिया में जेको बि कमु आहे, जेको बि आवाज़ थिए थो, कॾहिं पाणी झरनो जॾहिं वेंदो आहे न, पाणी जॾहिं वेंदो आहे पहाड़नि तो, उन्हनि जो पंहिंजो आवाज़ु हूंदो आहे, पर उहो पाणी वहे थो कंहिंजे हुकुम सां वहे थो, उन परमात्मा जे हुकुम सां। उनजो बि हिकिड़ो आवाज़ु हूंदो आहे। हे शरीर बि हिकिड़ो बाजो आहे जंहिंजे अंदरि परमात्मा जीव रूपी हवा भरे थो। जॾहिं उहा हवा मुकिजी थी वञे, भाव इंसानु मरी थो वञे, उहो बाजो बि ख़तमु थो थी वञे, उहो नथो वॼे। उनखां बाद साहिब फरमाइनि चवंदा केते राग परीसियूं कयनि। हिते दुनिया में जेकी बि शइ परमात्मा तव्हां पैदा कई आहे न, सभई तव्हांखे ॻाइनि थियूं। इंसान को अलावा सभु शइ तव्हांखे ॻाए थी। इंसान बि को इंसान ॻाए थो, पर इंसान खां गॾोगॾु ॿी बि शयूं केतिरियूं केतिरियूं ॻाइनि थियूं। साहिब सॼो फरमाईंदा था वञनि, चवंदा गावे तो होनो पवण पाणी बेसंतर। ऐं परमात्मा तव्हांखे, तोहनो जो अर्थ आहे तव्हांखे, गावे जो अर्थ आहे तव्हांखे ॻाए थी। पवण हवा, पाणी पाणी, बेसंतर बाहि। हाणे हवा पाणी बाहि, इंसान खे त ज़बान आहे ॻाइण जे लाइ। इंसानु झटघड़ी अखियूं बंदि करे समाधि लॻाए करे बि वेहे थो उनखे ॻाइण जे लाइ, पर पवण पाणी बेसंतर, हवा पाणी बाहि, इहे कीअं ॻाइनि था? भाव ऐं परमात्मा हवा पाणी बाहि इहे तव्हांजे निजम में, तव्हांजे हुकुम में हलनि था, तव्हांजे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी नथा करनि। इन्हनि खे जीअं हुकुम थियल आहे उहे हिक ई हलंदा रहनि था। गावे तोहनो पौण पाणी बेसंतर, गावे राजा धर्म द्वारे। धर्मराज जेके मञिया विया आहिनि त इंसान जे चङनि ऐं मंदनि जो लेखो कंदा आहिनि, चवंदा उहे धर्मराज बि वेठा तव्हांखे ॻाइनि था द्वार ते। गावे चित गुपत, लिख ॼाणे, लिख लिख धर्म वीचारे। चवंदा सिर्फ़ु धर्मराज बि न, उन सां गॾोगॾु जेको चित्रगुप्त मञियो वियो आहे, जेको मञियो वियो आहे त इंसान जा जेके कम आहिनि उहे लिखंदो वेंदो आहे पाण वटि, त कहिड़ा चङा कमु थियनि था, कहिड़ा मंदा कमु, उन अनुसार धर्मराज वीचार करे उन्हनि खे चङा सज़ा या उन्हनि खे जेको आहे जो उहा पदवी प्राप्त थींदी आहे, धर्मराज जी तरफ़ सां उहे फ़ैसिला थींदा आहिनि। भाव पुरातन वक़्त को इहो हिकिड़ो ख़्यालु ईंदो आहे जंहिंखे गुरु नानक देव महाराज 27वीं पौड़ी जे अंदरि अंकित करनि था, पर अॻिते गुरबाणी जे अंदरि इहो बि अंकित करनि था, इहो बि फरमाइनि था, पंहिंजे सिख खे सम्झाइनि था। चवनि था त बंदा चित्रगुप्त अॻे कहिड़ो मञियो वेंदो हुयो, पर हाणे कहिड़ो चित्रगुप्त, गुरबाणी तव्हांखे कहिड़ो चित्रगुप्त सम्झाए थी। कॾहिं टाइम रहियो त चित्रगुप्त ऐं धर्मराज जी वीचार अॻिते हल। जपजी साहिब जी पौड़ी जॾहिं जपजी साहिब समाप्त थींदी, उनखां बाद
जेको हुकुम हूंदो, जेकी वीचार सांझी संघ जी तरफ़ सां हुकुम हूंदो, उन तरीक़े सां संघ सां वीचार सांझी कई वेंदी। पर चित्रगुप्त जो हिकिड़ो आख़िरी अर्थ इहो बि आहे, चित्र चइबो आहे तस्वीर खे, गुप्त याने लिकियल तस्वीर। भाव इन्हनि खे कुझु ज्ञाननि इहो बि जेको आहे जो वीचार रखी आहे त चित्रगुप्त उहे कम जेके बंदा तूं अंदरे खाने करें तो, मंदा कम जेके गुप्त लिखजी करे करें तो, जेके ज़ाहिरी नथो करे, उहे चित्र, उहे तस्वीरां जेके तूं पंहिंजी ज़िंदगी जो चित्रे छॾे थो, जेके बणाए छॾे थो, जेके ज़ाहिर नथो थियनि। पर हिते साहिब 27 पुड़ी जे अंदरि चवंदा दुनिया वारनि जे ख़्याल सां मञियो वियो आहे त हिकु चित्रगुप्त बि आहे जेको चङा ऐं मंदा लेखा लिखंदो आहे, जंहिंजे हिसाब सां धर्मराज वीचार कंदो आहे, उहो परमात्मा तव्हांखे गाए थो। ऐं खां बाद गावे ईसर ब्रह्मा देवी सोहन सदा सवारे। ऐं परमात्मा तव्हांखे ईसर माना शिवजी, ब्रह्मा देवी सोहन सदा सवारे, तव्हांजे जेके सवारियल, तव्हांजे जेके ठहियल आहिनि जेके, उहे बि परमात्मा तव्हांखे गाइनि था। गावे इंद दासण वेठे देवते आदर नाले। ऐं परमात्मा तव्हांजी सिफ़त साला तव्हांखे गाइनि था। भाव तव्हांजे हुकुम जे अंदरि, गावे जो अर्थ हिते आहे हुकुम, तव्हांजे हुकुम जे अंदरि, हुकुम को ॿार नथा वञनि। इंद्र देवता जेके मञिया वञनि प्रसाद वसाईंदा आहिनि। इंद इदासण वेठे, इदासण जेको इंद्र जो जेको आसन आहे, वेहण जी जॻह आहे, टिकाणो आहे, चवंदा पर परमात्मा तव्हांखे इंद्र देवता बि पंहिंजे आसन ते वेही करे तव्हांखे गाइनि था, तव्हांजे हुकुम में आहिनि। पर अकेला नथा गाइनि, देवत्या दर नाले, देवत्यानि सां गॾु, नाले जो अर्थ आहे गॾु। उन खां बाद गावे सिद्ध, सिद्ध उहे पुरुष मञिया विया आहिनि जेके इंसाननि खां मथे ऐं देवताउनि खां हेठि, जेके परमात्मा तव्हांजा सिद्ध जेके पैदा कयल आहिनि, उहे सिद्ध बि तव्हांखे गाइनि था। कीअं गाइनि था? समाधि अंदरि, समाधि लॻाए, पलथी पथारे, एकांत में, सिद्ध समाधि अंदरि। गावन साध विचारे, कई वीचार करनि था साध बि तव्हांजी। गावन जति, जत धर्म वारा, सती दानी पुरुष, संतोखी। गावन जति सती संतोखी, गावे वीर करारे। ऐं परमात्मा जत धर्म वारा बि तव्हांखे गाइनि था, सती धर्म वारा जेके दान ॾियण वारा आहिनि उहे बि तव्हांखे गाइनि था। गावे वीर करारे, करारे जो अर्थ आहे कराड़ा, तगड़ा, वॾा सूरमा, पहलवान, वीर। चवनि था वॾा पहलवान बि तव्हांखे गाइनि था परमात्मा। उन खां बाद गावन पंडित पढ़नि रखी सुर, जुग जुग वेदा नाले। ऐं परमात्मा तव्हांखे गाइनि था केरु? पंडित। पढ़नि रखी सुर, रखी ईश्वर, वॾा ऋषि। परमात्मा तव्हांखे पंडित बि गाइनि था, वॾा ऋषि बि गाइनि था, जुगनि जुगनि को वेदनि जे सार सां तव्हांखे गाइनि था, वेदा नाले, वेदनि सां गॾु। गावे मोहणिया मन मोहन, सुर्गा मछ पयाले। मछ चइबो आहे मातलोक खे, पयाले चइबो आहे पाताल खे, सुर्गा माना सुर्गलोक खे। हिकिड़े ख़्याल अनुसार पुरातन वक़्त को हिकु ख़्यालु ईंदो आहे त सुर्ग जे अंदरि हिकु स्त्रियूं आहिनि, मन मोहणियूं आहिनि, सुंदर स्त्रियूं आहिनि। पर परमात्मा खे उहे बि स्त्रियूं बि गाइनि थियूं, पाताल लोक में बि गाइनि थियूं, ऐं मातलोक सुर्ग में बि। इन जो बि ख़्यालु करे अॻिते हली करे वीचार कंदासीं त मोहणिया मन मोहन, जेके सुंदर स्त्रियूं सुर्ग में ॿुधायो वेंदो आहे, अप्सरायूं, त उहे कंहिंखे चवनि था? साहिब चवंदा जे अगरि आहिनि न त उहे बि तव्हांजे हुकुम जे अंदरि आहिनि, हुकुम को ॿार न आहिनि, तव्हांखे ई गाइनि थियूं, तव्हांजे दर जी दासियूं आहिनि। ऐं खां बाद साहिब फरमाइनि था गावन रतन उपाय तेरे 68 तीर्थ नाले। चवंदा तव्हांजे जेके उपज पैदा कयल जेके रतन हीरा जवाहरात माणकनि, उहे बि तव्हांखे गाइनि था। ऐं अकेला नथा गाइनि, 68 तीर्थ, 68 तीर्थनि सां गॾु, 68 तीर्थ नाले, 68 तीर्थनि सां गॾु तव्हांखे रतन जवाहर बि गाइनि था। गावे जोध महाबल सूरा, गावे खाणी चारे। ऐं परमात्मा तव्हांखे गाइनि था, भाव हुकुम जे अंदरि हलनि था केरु? जोध पहलवान, महाबल, महा
अति सूरमा, वॾा सूरमा, वॾा पहलवान, जोध महाबल जंहिंखे वधीक ताक़त आहे, सूरमा, गावे खाणी चारे। तव्हांखे सिर्फ़ु एतिरे हद ताईं न, तव्हांखे त 4 खाणी बि ॻाइनि थियूं। इहो बि हिकिड़ो ख़्यालु मञियो ईंदो आहे त 4 खाणियूं, दुनिया में जेकी बि शइ पैदा थिए थी साह वारी, उहो 4 खाणियुनि जे रस्ते सां पैदा थियनि थी। उहे कहिड़ी कहिड़ियूं आहिनि? हिकु आहे अंडज, उनखां बाद जेरज, टियों आहे सेतज, चौथों आहे उतबुज। अंडज माना अंडे में पैदा थियण वारी, अंडे में पैदा थियण वारा कई जीव, उहो बि तव्हांखे ॻाइनि था। जेरज जेके दुनिया में पेट माउ जे गर्भ कोए ते जनम वठंदा आहिनि, उन्हनि में इंसान बि अची थो वञे ऐं कई जानवर बि जेको आहे न पेट में ॿारु हूंदो आहे, पेट में बछड़ो हूंदो आहे, उनजो जनम ॾींदा आहिनि। सभु खां पहिरियों में अंडज, हिकु जीव अहिड़ा आहिनि जेके अंडे में जेको आहे जो हिते पैदा थियनि था। सभु खां पहिरियों में इन धरती ते अंडो पैदा थिए थो, उनखां बाद उहे जीव अचनि था। ऐं ॿिया जेरज माता जे गर्भ में अचनि था। उनखां बाद सेतज, जीअं घिम में या किथे बरसाति वसंदी आहे या किथे गंदगी में कई जीव जंत पैदा थींदा आहिनि। उनखां बाद आहे उतबुज, जंहिंमें पैदावार, ज़मीन जी पैदावार ईंदी आहे। भाव जेके सब्जियूं आहिनि या फल फ्रूट आहिनि, इहे उतबुज में अचनि था। साईं फरमाईंदा, चवनि त 4 खाणियूं, अंडज, जेरज, सेतज, उतबुज, 4 खाणियूं भाव परमात्मा तव्हांजे हुकुम जे अंदरि हलनि थियूं, तव्हांखे ॻाइनि थियूं। गावे, खंड, मंडल, वरबंडा। खंड हिकु ज़मीन जो चक्र मञियो वियो आहे, जंहिंजे अंदरि हिकु टुकड़ो ईंदो आहे ज़मीन, उनखां बाद हवा, सिज, चंड, तारा। पर चवंदा हिकु टुकड़ो बि न, मंडल, वरबंडा, पूरी काइनात। जे अगरि अहिड़ियूं सृष्टियूं, अहिड़ियूं काइनात आहे जेके असां, हिकु सिज हे आहे, हिन खां अलावा बि किथे सिज जे अगरि तव्हांजा उतपत थियल आहिनि, असांजी सोच को, सम्झ को, असांजे लभण को परे आहिनि, पर उहे बि परमात्मा तव्हांखे ॻाइनि था, उहे धरती बि तव्हांखे ॻाइनि थियूं। भाव जेतिरी बि काइनात तव्हां पैदा कई आहे, जेकी नज़र अचे थी ऐं नज़र न बि अचे थी, उहा तव्हांखे ॻाए थी, तव्हांजे हुकुम जे अंदरि आहे। कर कर रखे धारे, तव्हांजे हुकुम सां ई इहा धरियल आहे, टिकायल आहे। उनखां बाद चवंदा सही तुदनो गावे, जो तुद भावन, रते तेरे भगत रसाले। चवंदा ऐं परमात्मा तव्हांखे उहो ई ॻाए थो जेको तव्हांखे भाए थो। जो तुद भावन, सही तुदनो गावे, जो तुद भावन, जेके तव्हांखे वणनि था। रते तेरे भगत रसाले। हिते हाणे ध्यानु ॾिजो, परमात्मा खे ॻाए त हर को थो, पर हिते ॻाल्हि हले थी उन ॻाइण जी जेकी परमात्मा खे भाए। परमात्मा खे उहा भाईंदी आहे जेकी अंदरो बंदगी निकिरे, अंदरो ॻाइणु निकिरे, मन मों हिकु उनजी प्यास जागे, उनजी भॻती थिए। हिते सिर्फ़ु ज़बान जी ॻाल्हि नथी हले, छो त ज़बान त इंसान खे आहे या कंहिं जानवर खे बि आहिनि, पर उहे ॻाल्हाए न सघंदा आहिनि। पर साहिब चवंदा हिते त तव्हांखे सभई ॻाइनि था, जंहिंखे ज़बान आहिनि, जंहिंखे ज़बान न आहिनि, जंहिंखे अखियूं आहिनि, जंहिंखे अखियूं न आहिनि। हिते तव्हांखे सभई ॻाइनि था, भाव तव्हांजे हुकुम जे अंदरि हलनि था। हवा, पाणी, भाए, सभु शइ तव्हांजे हुकुम जे अंदरि हले थी। साहिब फरमाईंदा सही तुदनो गावे, जो तुद भावन, रते तेरे भगत रसाले, होर किते घावन से मैं चितनावन, नानक क्या वीचारे। अञा अनेक केते कई ॻाइण वारा आहिनि जेके मां से में चित न आवनि, असांजे चित में बि नथा अचनि। नानक क्या वीचारे, हे नानक असां छा वीचार करे सघंदासीं परमात्मा जी। तव्हांजी कई काइनात आहे, कई सृष्टि आहे, कई ॻाइण वारा आहिनि। सोई सोई सदा सच साहिब, साचा साची नाई। नाई जो अर्थ आहे हिते वॾियाई। चवंदा परमात्मा सोई सोई, तव्हां सोई सोई सदा सच, हमेशह रहण वारी हस्ती आहियो। तव्हां सदा सच आहियो, सदा थिर रहण वारा आहियो। तव्हांजी साचा, सोई सोई सदा सच साहिब साचा। ऐं मुंहिंजा साहिब ऐं मालिक, तव्हां सच आहियो, साची नाई। तव्हांजी वॾियाई बि सच आहे, तव्हांजी सिफ़त साला बि सच आहे, सदा रहण वारी आहे। उनखां बाद ॿी पंक्ति में साहिब फरमाईंदा, चवंदा है बि, आहे बि, होसी, हूंदा बि, जाए न जासी। न जाए जो अर्थ आहे हिते पैदा, न काथो पैदा थिया आहिनि, न जासी, न काॾे वेंदा बि साईं।
है भी होसी जाए न जासी रचना जिन रचाई। हे पूरी सृष्टि जी, हे पूरी कायनात जी रचना जंहिं रचाई आहे, जंहिं पैदा कई आहे। रंगी रंगी बाती कर कर जिनसी माया जिन पाई। अनेक जिनसी, अनेक नमूननि सां, अनेक तरीक़नि सां तव्हां रंगी रंगी क़िस्मे क़िस्मे भाती, भाती जो अर्थ आहे क़िस्मे क़िस्मे तरीक़नि सां, रंगी रंगी बाती कर कर जिनसी माया जिन पाई। अनेक तरीक़नि सां तव्हां माया पैदा कई आहे, अनेक तरीक़नि सां तव्हां जिनसां पैदा कयूं आहिनि, अनेक रंग रूप ॾिना अथव उन्हनि खे। कर कर वेखे कीता अपना जीव तिस्ती वॾियाई। तव्हांजी जीअं वॾियाई आहे परमात्मा, जीअं तव्हांजी रज़ा आहे, जीअं तव्हांजो हुकुम आहे, उन अनुसार हे सृष्टि जी कार तव्हां हलाईंदा पिया हो। कर कर वेखे कीता अपना जीव तिस्ती वॾियाई। जो तिस भावे सोई करसी हुकुम न करणा जाई। ऐं परमात्मा जेको तव्हांखे वणंदो आहे उहो ई तव्हां कंदा आहियो। जो तिस भावे सोई करसी हुकुम न करणा जाई। कंहिंजे कोई हुकुम नथो करे सघे परमात्मा खे, त परमात्मा तूं हिन तरीक़े सां सृष्टि हलाए, हिन तरीक़े सां न हलाए। तव्हांखे जेको वणंदो आहे। जो तिस भावे, तिस जो अर्थ उन परमात्मा ॾे इशारो थिए थो, जीअं उनखे वणंदो आहे। भावे माना वणणु, पसंदि अचणु, जीअं जी रज़ा हूंदी। जो तिस भावे सोई करसी हुकुम न करणा जाई। सो पातशाह शाह पात साहिब, सो पातशाह शाह पात साहिब नानक रहण रजाई। चवंदा ऐं इंसान तोखे बि घुरिजे त तूं उनजी रज़ा में हमेशह राज़ी रहणु सिखी पओ, छो त उहो शाह आहे, शाहनि खां बि शाह आहे, बादशाहनि जो बि वॾो बादशाह आहे, सभिनि जो मालिक उहो परमात्मा आहे। उहो कंहिंजे हुकुम में न ईंदो आहे, उहो कंहिंजी रज़ा में न ईंदो आहे, उनजी रज़ा में ई सभु शइ हलंदी पई आहे। तोखे बि घुरिजे त तूं बि उनजी रज़ा में, उनजे हुकुम में राज़ी रहणु सिखी पओ। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।